सत श्री अकाल। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूर्त अजूनी सैभं गुर प्रसाद। जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच। सतनाम सत श्री अकाल। अज पंजी अष्टपदी जी जो पंजो पद पढ़ियो वञे थो। मिथिया सरवन परन दासन है। मिथिया सरवन परन दासन मिथिया हस्त पर दरब कहीं रहे। मिथिया हस्त पर दरब कहीं रहे। मिथिया नेत्र बेखत पर रूपाद। मिथिया नेत्र बेखत पर रूपाद। मिथिया नेत्र बेखत पर रूपाद। मिथिया रसना भोजन अन्न स्वाद। मिथिया रसना भोजन अन्न स्वाद। मिथिया ने रसना भोजन अन्न स्वाद। मिथिया रसना भोजन अन्न स्वाद। मिथिया चरण पर विकार को धारे। मिथिया चरण पर विकार को धारे। ओ मिथिया चरण पर विकार को धारे। मिथिया चरण पर विकार को धारे। मिथिया मन पर लोभ लुभावे। 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 मिथिया तन नहीं पर उपकारा। मिथिया तन नहीं पर उपकारा। ओ मिथिया तन नहीं पर उपकारा। मिथिया तन नहीं पर उपकारा। मिथिया बास लेत विकारा। मिथिया बास लेत विकारा। मिथिया बास लेत विकारा। मिथिया बास लेत विकारा। बिन बूझे मिथिया सब भय। 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 सफल देह नानक हर हर नाम लाए। 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 सुखमनी सुखमृत प्रभु नाम। सुखमनी सुखमृत प्रभु नाम। सुखमनी सुखमृत प्रभु नाम। सुखमनी सुखमृत प्रभु नाम। भगत जना के मन विश्राम। भगत जना के मन विश्राम। सुखमनी सुखमृत प्रभु नाम।
सत श्री मुझी प्यारी मिठड़ी साध संगत, परमपिता परमात्मा असांखे हे शरीर नाम सिमरन और शेवा जे लाइ ॾिनो आहे। संतन जो अनुरोध उन्हनि खां थिए थो जिन खे अर्थ जो ज्ञान न आहे। अर्थ लफ़्ज़ मक़सद बेमक़सद कम उन्हनि खां थियनि था। तुंहिंजे लाइ हाली मक़सद जी ॼाण रखूं। हे जेको पद साहिबनि हिन में असांखे सम्झायो आहे त उहो खंडन जो पासो। तो पहिरियों असां मंडन खे ॾिसूं। अन्य अन्य जैन ते साहिबनि कंहिं न कंहिं इंद्रिय जे बारे में चयो आहे, पर गुरु अमरदास पातशाह जे वॾे आनंद साहिब में हिन शरीर खां वठी हिन इंद्रियूं जेके ज़रूरी कम ईंदड़ आहिनि संसार जी प्रक्रिया में, उन्हनि जो साहिबनि ॼाणायो आहे। ए शरीरा मेरी आहर तुम में जोत रखी, तांतू जग में आया। तो में प्रभु जोत विधि तॾहिं तूं जग में आयो आहे और उन्हीं जे आसरे आहे। तो पहिरियों ओलीन धर्म आयो, उन्हीं साईं खे यादि कर। तंहिंखां पोइ ए नेत्र मेरियो हर तुम में जोत धरी, हर बिन अवर न देखो कोई। हे अखियूं तूं हरि खां सवाइ ॿियो न ॾिस। भगवान कृष्ण चंद्र जी महाराज जे चवण मुआफ़िक़ गीता साहिब में ॾिसण उहो ई आहे। सभ में माखे ॾिसे, माखे सभ में ॾिसे, इहो ई ॾिसण आहे। इहो बेस रखी जेकॾहिं न ॾिसण कंहिं त अखियूं खोले जेतिरो ॾिसंदो 80% पाप ई पाप खणंदो। इहो बि संतन चई छॾियो आहे। राम गुण घटि नज़र ईंदा आहिनि, अवगुण ॾेई नज़र वेंदी आहे। हर बिन अवर न देखो कोई, ए सरण मेरियो हर सुनण नूं पठाए। हे कनव मुंहिंजो तव्हांखे हरि जे कीर्तन लाइ ॿुधण लाइ मोकिलियो वियो आहे। छो जो कननि जे द्वारा उहा वाणी शब्द असांजे मन में वेंदा, मन असांजो निर्मल थींदो। श्रीमद भागवत पुराण में शुकदेव राजा परीक्षित खे चए थो, हे अमृत रूपी भागवत जेके कननि जे द्वारा तूं मन में पीउ, जंहिंमां अज्ञान जी मुल धोपिजे। हे ज्ञान न नास थियण वारो, अहिड़े तरीक़े सां हथनि जे लाइ तोखे शेवा लाइ मिलिया, पेर सतमार्ग ॾे वञण लाइ मिलिया। त हाणे जेकॾहिं तूं ईअं न कयो त हाणे त साहिब चवनि था, छो जो आख़िरी पद में फतवा में चई आया, बिन बूझे मिथिया सभु भए। भाव इन्हनि अंगनि जो जेकी ॿुधायो वियो, इहा तो सम्झ प्राप्त न कई त सभु तुंहिंजो अजायो थी वेंदो। केरु केरु मिथिया सरवन पर निंदा सुनहे। श्री राम। निंदा अवगुणनि जी थींदी आहे, अपकर्मनि जी थींदी आहे।
उहो ॿुधे तुंहिंजे मन में वेंदा, उन जे प्रति द्वेष पैदा थींदो, उन जे प्रति ईर्खा पैदा थींदी। सख्त मना थियल आहे। असां जेकॾहिं संसार में गुण बि नज़र ईंदा, अवगुण बि नज़र ईंदा, संसार ज्ञान जो किताब आहे, त असां उहो इन लाइ खणो, न कंहिंजी निंदा करणी आहे, न कंहिंजी नेकी करणी आहे। संसार में ॿई खणण लाइ सतशास्त्रनि मना कई आहे। कोई सुठो थो करे, कहिड़े मक़सद सां करे थो, अंदरो मतिलब छा अथसि। कोई कसो थो करे, तो सुठे जी नेकी करण सां तुंहिंजी नेकी कान थींदी जेसिताईं तूं सुठो खुद न कंदे। प्रभु कृपा कर मां खां सुठो ई थिए। पर ॿियो जंहिंखां अपकर्म थिए थो उहो त वॾो गुरु आहे। मां बि कयां त मुंहिंजो इहो हाल थिए आहे, मां इहो कमु न कयां। प्रभु ये कृपा कर, तूं साम्हूं चवंदे दुश्मन ख़रीद करणो पवंदो। अलाए समाज में घणे सचकूड़ चवण जी इजाज़त न आहे। राम इन ॻाल्हि खे मद्देनज़र रखी हे साहबनि जेका बि वाणी चई आहे या का माण्हुनि जे मुंहं ते न चई आहे, इहा बि असांखे ॼाण हुजे, लिकी छिपी चई वई आहे। गुरु नानक साहिब जी बाणी जाथे निकिती आहे, फ़क़ीर त न हुया, जाथे विया अवस्था एॾी पद्धति एॾी हुई, कंहिं विषय ते हली उनजो जवाब उन्हनि रखियो। बस हिकु चयो हुन ॿुधो, कोई संगत में वाणी जो उचारण कंहिं बि गुरु जो न थियो आहे। श्री राम। छो जो साम्हूं चवण सां मुराद न रहंदी, सनेह न रहंदो। इहो फ़ैलसोफ़नि चयो आहे। इन जे लाइ महान पुरुषनि जेकी बि कोई चई विया आहिनि, बसि हिकु ॿोहदड़ ॿियो चवंदड़, या पोयों पाण लिखी विया बस। श्री राम। छो जो साहबनि जेका थ्योरी ॾसी आहे गुरु ग्रंथ साहिब में 3 नमूननि जी, हे जीव तूं गुरु जी मत ते हलंदे। गुरु मीन्स ज्ञान, ज्ञान सॼो परमात्मा जो आहे। संतनि जे मुख मां जेके निकिरे थो, वाणी जे द्वारा जेके धर्म ग्रंथ आहिनि, प्रभु जो पथ आहिनि। छा करणो आहे, छा न करणो आहे, प्रभु ॾे कीअं पहुचणो आहे, उनजो हुकुम छा आहे, त उहे लिखी विया आहिनि। त साहबनि चयो गुरु जे मत ते हे जीव हलंदो त हे फल पाईंदो, मन जी मत ते हलंदो त जीव हे फल पाईंदो। पिछाड़ी में वरी हा चई छॾियऊं त जंहिंखे प्रभु जीअं हलाए थो तीअं करे थो। श्री राम। साहबनि फ़क़ीरनि भेटाई साहब हलाए त हली वञा, बीहारे था बसि वाग धणी जे बसि। तीअं साहबनि जो जीअं बोलावे तीअं बोले नानक। इन्ही चवण जो भाव आहे श्री राम। त जेको मांखे हलाए थो उहो ई सभिनी खे हलाए थो। जेको मां में वेठो आहे उहो सभिनी में वेठो आहे। जेकॾहिं सही आहे दृष्टिकोण आहे, इन करण सां छा थींदो त पंहिंजो अहंकार न थींदो त मां सुठो थो हलां, और जेको मांखे हलाए थो सभिनी खे हलाए थो त ॿिए मां दोष न कढंदो त केरु कीअं थो हले। हलाइण वारो प्रभु आहे, उहो चाहे त सभिनी खे सुठो हलाए सघंदो आहे। सावण रस्तो ॾेई पिछाड़ी चयो, जंहिंखे प्रभु जीअं हलाए थो। जित प्रभु लागा तत ही लागा, जित को लाया तत ही लगाना। बसि जंहिंखे जाथे प्रभु जीअं लॻायो आहे, हर में प्रभु आहे। हे प्रभु जे रूप में सॼी बाज़ी असांखे सबक सिखण लाइ आहे। श्री राम। तंहिंजे लाइ त निंदा पंहिंजो मन मलिन थींदो, कंहिंजी नेकी ॿुधी पंहिंजो मन प्रेरित थींदो। ॿुधी करके असां पाण वेही नेकी करणु शुरू कयूं न, असां खुद नेकी जो कमु कयूं। मिथ्या सरन पर निंदा सुन है। श्री राम। वाह। हिकिड़े संत जी ॻाल्हि अची वञे थी, डॉक्टर उचलदास साहब। सुभाणे शेवा ते डॉक्टर नानकदास सिंधी ईंदा आहिनि हिते। उनजा गुरुदेव हुया। कोई प्यारो आयुनि कंहिं नगर जो, कल्याण नंबर 3 में रहंदा हुआ।
उन्हीं को पुछन था खुश खैराफत और पुछो सबा उन नगर में के 2-5 जेके सुञाणो हुआ उन जा नाला पुछो फलाणो खुश होयो फलाणो खुश होयो ईअं पुछदे ईअं हिकिड़े जो नालो खयो त उन खां कोई उते अपकर्म थी पियो हो तो हो उन खुश जो जवाब खुश में न ॾिनई पर उहा वार्ता चई वेठो थोड़ो बस जीअं कढियईं तीअं संतन हथ ॾिनसि भाई मथे न बोल रोक कयो सर पंहिंजे कननि ते हथ रखियो खणी उन वक़्त में पोयों वक़्तु संतन जो कुछ 16 सालनि खां पोइ चोलो छॾियो त ॾींहं जो भोजन खाईंदा रात जो सिर्फ़ खीर पींदा हुआ तो उन ॾींहुं भोजन न खाधो बस उन सां वरी बि ॿोलण छॾे ॾिनो रात जो खीर न पीतो ॿिए ॾींहुं मंझंदि जो भोजन न खाधो ॿिए ॾींहुं रात जो डॉक्टर हरी असांजे साईं सतनाम दास साहिब जे ॾोहिटे आत्माराम जो गुरु डॉक्टर हरी संदन वॾो फर्ज़ंद नंढो डॉक्टर प्रीतम दास अञा आहिनि हाज़िरनि उते रहनि था डॉक्टर हरी साईं गुज़ारे हाणे जा पुट दामोदर साईं तो साईं बाबा खे खीर पियो चई कीअं पियो हिननि कननि निंदा जे ॿुधी वरिती आहे हिन खे ॾंड ॾियणो आहे न साईं उहा तव्हां त अहिड़ो कोन पुछो हो त सहजे थियो पर चयूं उन महिल इहा तुक चयूं चई ॿुधो नथो मिथ्या सरवण पर निंदा सुन आहे हा इहा तुक न चयूं हो चयूं कर न सुने काहूं की निंदा नाइष्टपति जो आहे कननि सां कंहिंजी निंदा न ॿुधे बस पोइ न वेनती रखनि पोइ या क़बूल कयूं मथां श्री राम मिथ्या असांजा सखी बाबा मां साईं बाबा जो नालो जो ॿुधायां अखियुनि ॾिठी ॻाल्हि श्री राम असांजो भाई मांखन अदलपुर जो हुयो पंचायत दरबार में रहंदो हो उन प्यारे लाइ कंहिं अची कुछ चयो जीअं उन चयो मस राम चई साईं बाबा छा था चयनि चई अबा न कंहिंजी नेकी बाबा कंदा न गिला पंहिंजे सतगुरु जी महिमा बि कॾहिं कोन कयूं कॾहिं जय बि कोन मल्हायूं सदाई सतगुरु जी नूरानी स्वरूप में तत्पर रहिया उते बाक़ी संसार छा मान रखंदो आहे पर हुन जे चवण ते चयनि साहबा उहो प्यारो अमृत वेले उथे दरबार साहिब जूं बुहारियूं पाए मट भरे स्नान करे साहबनि जो दर्शन खोले वचन साहब वठे तंहिंखां पोइ आशा दीवार करे उहो पाण कीर्तन करे उन में पाण रोए ॿियनि संगत खे रोआए एतिरो असर हुयुसि शाम जो रहरा साहब करे रात जो आरती साहब करे साहबनि जो वचन वठे साहब सलाहे हिकु पासो अञा ॿियो पासो हो तमाकू न छिके बीड़ी न छिके न सिगरेट छिके न अफीम न चरस न भंग न भाजी मच्छी कोई भी हो कुछ भी कोन करे ईअं होॾो 8 गुण होॾो धार्मिक जा चई विया 8 गुण हे विषन जा त्याग जा चई विया श्री राम माना उन ते केतिरो न शइ जो असर पियो हूंदो उन हिकु अवगुण ॿुधायो त हे साम्हूं साहब वञी रखियो भई तो में कहिड़ो गुण आई हो अॻिलो चुप करियो साईं हथ हुन जा गुण ॿुधाए करे हुनखे अणसिधे तरीक़े सां चुप कयूं भई मथो न बोले राम 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 मिथ्या सरवण पर निंदा सुनहे मिथ्या अजायो आहे ॿिए जी निंदा ॿुधण मिथ्या हस्त पर दरब खां हिरहे राम तू न कर तुंहिंजे कन अची वई त बस तूं ख़ुदि कर्म कर बाबा मां कंदुमि त मूंखे बि नाश कंदी चङो थियो सबक मिली वियो मिथ्या हस्त पर दरब खां हिरहे अजाया आहिनि हथ उहे जेके पराई चोरी कनि था राम 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 इन लाइ सतन ॻाल्हियुनि जी समती वारनि खे शेवकनि खे जूप मास मद वेसवा हिंसा चोरी नार सप्तलोक में सप्त है सप्त न छोयो उदार जुआ मास शराब चोरी हिंसा परिस्थिति
बेशौंकमन बुद्धिवान पुरुष के घुर्जे इन सतन ॻाल्हियुनि खे छुए न। राम। पर गुरु जी चोरी लाइ छा लिखियो अथऊं? गुरु के धन को जो नर हर हैं, गुरु जे धर जी जेको जी चोरी करे थो। 41 श्लोक आहे नीति शास्त्रनि जो, कर्म शास्त्र जो। गुरु के धन को जो नर हर हैं, हत तेज विभूत, उनजो तेज नाश थो थिए। और दुखी मर हैं, वो दुखी थी मर दो। गुरु के धन को जो नर हर हैं, हत तेज विभूत, ऐं विभूति हुनजो नाश थींदी। हत तेज विभूत और दुखी मर हैं। राम। धर्मांध टरे, धर्म खां टरियो, अधर्म जो इहो कमु कयं। नरकेस परे, दुख भोगींदो। नरक पवण भाव दुख भोगण। पुन उपजे सोपचात घरे, वरी जन्म वठंदो चंडाल जे घर में। राम। तो सावन जो मिथिया हस्त पर दरब को हिरहे, मिथिया नेत्र पेखत परत्रे रूपाद। अजायो आहे अखियुनि जो पराई स्त्री ॾे और ॿिए जे रूप ॾे ॾिसण। मन विचलित थींदो। मिथिया रसना भोजन अन स्वाद, उहा रसना मिथिया आहे जेका ॿिया ॿिया स्वाद वठे थी सवाइ राम जे नाले जे। हिकिड़ो साईं बाबा भजन चवंदा, मां इन खां पोइ भजन ख़्याल में आयो चवंदासीं। श्री राम। मिथिया चरण पर विकार कोन धावहे। मिथिया जो शब्द जी शुद्ध माना आहे अजायो। हा, पोइ हिते नासवंत बि आहे, कूड़ो बि आहे। चरण पर विकार कोन धावे, विकारनि जे पासे वञनि। मिथिया मन पर लोभ लुभावे, उहो मन अजायो आहे जेको ॿिए जे लोभ में लुभजी थो वञे। मिथिया तन नहीं परोपकारा, उहो तन ही मिथिया आहे जंहिंमें परोपकार न आहे। राम। साईं टेऊंराम महाराज लिखियो, या कीजे आत्म ध्यान, या कीजे न ॿुधो या कीजे। हाँ, ये पढ़ायो वेंदो आहे बेटा, ये क्लास हले थो न। या कीजे आत्म ध्यान, या कीजे परोपकार। ये दो कम जैसे नाम बने वो मानुष बेकार। मन में आत्मा जो ध्यान और शरीर सां परोपकार, शेवा जो कार्य। तो हिते मिथिया तन नहीं परोपकारा, मिथिया बास लेत विकारा। जे शरीर सां विकारनि जो वास थो वठे, हर इंद्री पंहिंजो पंहिंजो जेका विषय जो आहे उन जो वास वठण, त पोइ तन बि बेकार आहे। राम। हिकिड़ी गुरु नानक साहिब जी वार्ता ईंदी आहे त साहिब कयूं त पहाड़ी ते काथे वेठा, उते कोई सेठियो आयो आहे, घोड़े ते चढ़ियो, उते किरी पियो और किरी पियो, उहो मरी वियो उते। त बघड़, हे असांजा रबाबी ईंदा इहो अर्थ खणंदा, श्री राम। उते घुमंदे हिन खे सुंघण लॻो त साहिबनि ॾे हीअं तकियं त साहिबनि हीअं हथ जो इशारो कयुसि, भई अखियुनि में पहिरीं नज़र पियसि, भई उहो न खायसि। तीअं हिकु हिकु अंग ॾे उहो साहिब ने तके पोइ मुंहुं विझण पियो चाहे, पर साहिब इनकारी कंदा विया। पिछाड़ी घुमंदो घुमंदो हर अंग खां ॾिसंदो, साहिब इनकारी थींदी वई, उहो छॾे वियो। भाव चवण जी इहो त हिन अखियूं कॾहिं संतनि जो दर्शन न कयो आहे, हथ कॾहिं शेवा में न लॻा आहिनि, इहे तोखे हथ खाइण बि पाप थींदा। मुंहिंजो शरीर सॼो हराम थियल आहे, मुंहिंजा चरण ईअं कंदे बघड़ हलियो वियो, उहो शरीर ईअं ई पियो रहियो। राम। मिथिया बास लेत बेकारा, बिन बूझे मिथिया सभु भय। बिना बूझण जे त मूंखे इंद्रियूं छो मिलियूं आहिनि, अजायूं हली वेंदियूं। सफल देह नानक हर हर नाम लय, देही सफल थींदी हरि जे नाले वठण सां। साम्हूं हरि जो दर्शन थिए अखियुनि खे, कननि सां हरि जो जस ॿुधण थिए,
श्री राम। पर मुख सां हरि जो जस जो कीर्तन थे, नाम स्मरण थे, हथ शेवा में लगन, दान में लगन। इन ते हिकिड़ो शब्द श्रवण कजे तो सुख मनी सुख अमृत प्रभु नाम। इहो ज्ञान जिन खे हृदय में वसी वञे सदाई सुख मिलंदो। न करण वारा कर्म छॾियो, जेके करण वारा आहिनि उहे कयूं त जीवन सफल थी वञे, त मन में सुख विश्राम रहंदो। सतनाम सत श्री हरिवार। मुख सुठो न थींदो नाम बिना, मुख सुठो न थींदो नाम बिना। मुख सुठो न थींदो नाम बिना, मुख सुठो न थींदो नाम बिना। थोड़े सोपारियूं पान चबाणे, थोड़े सोपारियूं पान चबाणे, थोड़े सोपारी पान चबाणे। मुख सुठो न थींदो नाम बिना, मुख सुठो न थींदो नाम बिना। अखियूं सुठियूं न थींदियूं गुर दर्शन बिना, अखियूं सुठियूं न थींदियूं गुरु दर्शन बिना। अखियूं सुठियूं न थींदियूं हरि दर्शन बिना। अखियूं सुठियूं न थींदियूं हरि दर्शन बिना। थोड़े सुरमा कजल पाए, थोड़े सुरमा काजल पाए, थोड़े सुरमा कजल पाए। थोड़े सुरमा काजल पाए। कन सुठा न थींदा कथा कीर्तन बिना, कन सुठा न थींदा कथा कीर्तन बिना। कन सुठा न थींदा कथा कीर्तन बिना। कन सुठा न थींदा कथा कीर्तन बिना। थोड़े सोना वाला पाए, थोड़े सोना वाला पाए, थोड़े झुमक वाला पाए। थोड़े झूमक वाला पाए। मुख सुठो न थींदो नाम बिना, मुख सुठो न थींदो नाम बिना। हथ सुठा न थींदा शेवा बिना, हथ सुठा न थींदा शेवा बिना। हथ सुठा न थींदा दान बिना। हथ सुठा न थींदा दान बिना। थोड़े सोनियूं वाचा पाए, थोड़े सोनियूं वाचा पाए, थोड़े सोनियूं मुंडियूं पाए। थोड़े सोनियूं मुंडियूं पाए। पेर सुठा न थींदा तीर्थ बिना, पेर सुठा न थींदा तीर्थ बिना। थोड़े सीमत जुतियूं पाए, थोड़े सैंडल चौंपल पाए। मुख सुठो न थींदो नाम बिना, मुख सुठो न थींदो नाम बिना। सिर सुठो न थींदो निवण बिना। सिर सुठो न थींदो निवण बिना। थोड़े तेल फुलेल लॻाए, थोड़े तेल फुलेल लॻाए। हिरदो सुठो न थींदो गुर ज्ञान बिना। हिरदो सुठो न थींदो गुरु ज्ञान बिना। थोड़े अतर अंबीर लॻाए, थोड़े अतर अंबीर लॻाए। दासन दास करे अभिनती, दासन दास करे अभिनति। यह दास चरने चित लावे। एहो दास चरने चित लावे। मुख सुठो न थींदो नाम बिना, मुख सुठो न थींदो नाम बिना। राम जय जय राम, जय राम जय 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 राम। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। बोल गुरु नानक देव की जय। सखी बाबा दाराम साहिब की जय।
सर्व संतन महात्मा महात्मा उनकी सर्व जय। संतन को पैरी पै साधव बोलो शिव आयो लाल करो झूले लाल।